लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं डॉक्टर मिठल वकासी साहब सां जारी आहिनि ऐं जिन दोस्तनि हीउ प्रोग्राम वरी हींअर ॾिठो आहे उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर मिठल वकासी साहब जेको आहे उहो गुज़िरियल 50 वरियनि खां अमेरिका में रहनि था, उते फिज़िशियन आहिनि ऐं LMC मां MBBS करण खां पोइ 1967 में उन्हनि MBBS कई ऐं 73 में हू ख़ैर सां अमेरिका रवाना थिया। अमेरिका में सिंध में हुननि ज़माने जो सभु कुझु ॾिठो आहे, तमामु घणो तपासियो, मुशाहिदो कयो आहे। हींअर हुननि हिकिड़ो किताबु पाण लिखियो, हिकिड़ो किताबु का तरतीब ॾिनो आहे। ऐं चाहींदुसि त उन्हनि जदीद किताबनि ते डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं। सो असांजे अॻियां ही डॉक्टर साहब जो हिकिड़ो किताबु हीअ आहे जेको टेक्नोलॉजी सां डिस्कस करे थो ऐं टेक्नोलॉजी जे बारे में ई आहे ऐं उन में हू चए थो त जेसिताईं दुनिया सां ॻंढियल न रहिबो तेसिताईं ही इल्मु ही टेक्नोलॉजी कंहिं बि कम जा न हूंदा ऐं माण्हुनि खे पंहिंजे सिंध में रहंदे, दुनिया में किथे बि रहंदे सिंधी माण्हू खे छा करिणो आहे उन बारे में हिन किताब में कई ॻाल्हियूं ॾिनल आहिनि। पर आउं डॉक्टर साहब खां हिकिड़ी ॻाल्हि हीअ पुछंदुमि त साईं हिन किताब में छा छा आहे? जी इजाज़त हुजे त थोरो बैकग्राउंड जी इंफॉर्मेशन तव्हां सां शेयर कयां त हिन किताब लिखण ताईं मुंहिंजी काविश असांजे छाजे करे रही आहे। हाणे हिकिड़ो उर्दू गानो आहे त ज़िंदगी क्या है, तेरी मेरी कहानी है। ज़िंदगी और कुछ भी नहीं, ये तेरी मेरी कहानी है। त उहो तेरी मेरी कहानी जेका सिंध जी जेका सही नमूने में थी आहे उहा हक़ीक़त में अंग्रेज़नि जे अचण खां पोइ थी आहे। उनजो सबबु मां तव्हांखे ॿुधायां मां ईअं छो थो चवां। उन खां अॻु में कलवड़नि जी हुकूमत हुई, उन खां अॻु में बि समा सुमरा हुया ऐं टालपुर साहब हुआ। उन वक़्त में हाकिम त हुया, हाकिमनि जूं ॻाल्हियूं बि हुयूं, पर कुत ख़ल्क़ हुई। तेरी मेरी कहाणी सिंध जी पहिरियों दफ़ो तॾहिं शुरू थी आहे जॾहिं आम सिंधी कुत ख़ल्क़ खे अंग्रेज़ी में चइबो आहे त सोशल मोबिलिटी जो मौक़ो मिलियो। कहिड़ो त कुंभर जो पुटु ज़रूरी न आहे त कुंभर रहे, जेको हज़ारनि सालनि खां रहंदो आयो। कोरी जो पुटु कोरी थिए, मोची जो पुटु मोची थिए, पर तालीम ऐं इल्म जे ऐं अंग्रेज़ जी नौकरीअ जे करे हू पंहिंजो समाजी तरह सां पाण खे अपलिफ्ट करे, उन खे चइबो आहे सोशल मोबिलिटी। त सिंध जी हक़ीक़त में माण्हूअ जी कहाणी उतां शुरू थी आहे। हाणे उहो आहे, सम्झो त अंग्रेज़ आयो हो 1843 में ऐं असांजा ख़बरदार माण्हू जेके साईं 10 साल खनि त उन्हनि खे सम्झ में का ॻाल्हि कान आई ऐं 1857 खां पोइ 1947 ताईं मुंहिंजी ॾाढी हिकिड़ी शिकायत आहे सिंध जे साफ़ी ऐं लेखक ऐं दानशूर सां त उन में जेके जोधा जवान जिन वक़्त जी रफ़्तार खे सुञातो ऐं सिंध खे उन सोशल मोबिलिटी खे मज़बूत करण जी भरपूर हुननि जेको हिसो वरितो उन्हनि खे असां विसारे छॾियो आहे। ऐं उन जा मुख़्तसिर नाला मां तव्हांखे ॿुधायां। पहिरियों ज़बरदस्त वॾो नालो जेको आहे सो आहे अफ़ंदी साहब जो, जंहिं सिंध मदरसो ठाहियो, हसन अली ख़ान बहादुर हसन अली अफ़ंदी। हाणे उन जी ज़ाती ज़िंदगी केरु पढ़े, हाणे उहो मां तव्हांजो वक़्तु ज़ाया न कंदुसि। ख़ुदा ला पढ़ो त तव्हांखे पंहिंजी पाण सुञाणप अचे। तव्हां जेकॾहिं उहे हमदर्दनि जूं कहाणियूं नथा पढ़ो त तव्हां पंहिंजो पाण खे कोन था सुञाणो। हुन रुॻो सिंध मदरसो कोन ठाहियो, हुन इंस्टीट्यूशन ऑफ एक्सीलेंस ठाहियो। बॉम्बे यूनिवर्सिटी में सिंध मदरसे मां फर्स्ट क्लास फर्स्ट माण्हू ईंदा हुआ ऐं घटि में घटि 3 या 4 ब्रिटिशर प्रिंसिपल हुआ। उन्हनि मां हिकिड़ो प्रिंसिपल उन्हनि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां रिक्रूट कयो त उन इंस्टीट्यूशन खे हुन एक्सीलेंस इंस्टीट्यूशन ठाहिण जे लाइ काविश कई, जेका घणनि माण्हुनि खे ख़बर ई कान्हे का। ऐं उन्हनि माण्हू उन में अफ़ंदी साहब सां गॾु जेको ॿाहबिली वॾे में वॾो जेको इदारो हो उहो हुआ ख़ैरपुर ऑफ मीर्स। उन में हुई फैज़ प्रिंटिंग प्रेस। मीर साहबनि सिंध मदरसे जा इलाही हाल बाल पंहिंजे नालनि सां
पंहिंजे ऐं प्रिंसिपल जी पघार मीर साहब ॾींदा हुआ ऐं मीर साहब बाक़ाइदे स्कॉलरशिप ॾींदा हुआ स्टूडेंट्स खे ऐं उन स्कॉलरशिप जे बुनियाद ते हिकिड़ो माण्हू जेको तव्हांजे ख़्याल में अचणु घुरिजे जेको सरमूड सिंधी आहे उहो हो नूर मोहम्मद लाखियर। उहो मीरनि जी स्कॉलरशिप ते ॾोकिरी जो सिंधी मास्तर हुनजो वालिद हो, उहो आयो, उहो मदरसे मां हिते मां पढ़ी वियो हैदराबाद दखन, कामयाब तरीन वकील थियो, ॾोकड़ बि ॾाढा कमाई, पर हुनखे आराम न आयो। अची चई त मां पंहिंजी सिंध में वञी उते ख़िदमत कंदुसि। हैदराबाद आयो, कामयाब वकील थियो। ग़ुलाम अहमद ख़ान बुरगड़ी सां हुनजी सोबत हुई, उन्हनि जी मदद सां हुन प्राइम रियल इस्टेट प्रॉपर्टी वरिती हीराबाद में, हीराबाद जी उन जी जाइ ते जिते जेल रोड ते शाम जेल रोड बंदि थींदो ऐं असांजूं अदियूं सरतियूं उहो जीअं पेरिस जी शांज़लीज़ आहे ईअं उते गश्त कंदियूं। उन सां गॾु उन नूर मोहम्मद हाई स्कूल जी प्रॉपर्टी वरिती, हॉस्टल बि ठाही, नूर मोहम्मद हाई स्कूल ठाही, पोइ उनखे कॉलेज वॉलेज थियो। हुनजो विजन हो यूनिवर्सिटी जो। अहिड़ा माण्हू अफंदी, तंहिंखां पोइ मिर्ज़ा कलीज बेग 457 किताब लिखिया अथई। छा त माण्हू हो। ऐं अंग्रेज़नि असांजी सिंध खे कुझु हेल्प इन नमूने सां कई, बराज ठाही, उहा त ॿी ॻाल्हि हुई, मॉडर्निटी आंदो ॿी ॻाल्हि हुई, इंडस्ट्रियल रिवोल्यूशन ॿी ॻाल्हि हुई, पर शमसुल उलमा सिंध में लक़ब ॾेई असांखे हुननि अॻु भरे थियण जी कोशिशि कई। पोइ ॿिया माण्हू अली खान अबड़ो साहिबु हो, फर्स्ट क्लास फर्स्ट मैट्रिक, फर्स्ट क्लास फर्स्ट MA बॉम्बे यूनिवर्सिटी, जमाल अबड़े साहिब जन जो वालिद साहिबु। ऐं हुनखे चयो वियो तूं ICS कर, तूं तमामु वॾो साहिबु थींदे, तूं हेॾो पढ़ियल आहीं, समझदार आहीं। चई न, आउं वञी पंहिंजी सिंध जी ख़िदमत कंदुसि। हिते आयो, स्कूल जो इंस्पेक्टर थियो, ग्रामर जा किताब हेॾो हेॾो सॼो निसाब उन जी मरूम महिनत आहे उन्हनि ठाहियो। पोइ दाऊद पोटो साहिबु अलामा आहे, काज़ी हो, ख़ानबार मोहम्मद सिद्दीक़ मेमून हुयो, मदरसत बिनात वारो, शेख साहिबु हुया, सचल कॉलेज वारा, ख़ान बहादुर ऐं शेख साहिबु मोहम्मद बख़्श शेख साहिबु, ख़ान बहादुर माण्हू आहे, छा त कैरेक्टर हुआ, उहे असां कुझु विसरी विया आहिनि। पोइ पाकिस्तान छा ठहियो, असां उन्हनि जोधनि जवाननि खे विसारे असां वरी हिकिड़ी नई कावड़ शुरू कई। पोइ त सुरखा थी वियासीं, पोइ त क़ौम परस्त बि थी वियासीं, पोइ त सभु कुझु थी वियासीं, पर तालीम इल्मु ऐं इलेक्टोरल पॉलिटिक्स खे विसारे उनखे थुॾो हणी असां हिकिड़ी राय नई वरिती। हाणे उहो हिकिड़ो जुदा बहस आहे, उनखे न वञिबो, पर उन में असांजो कहिड़ा फ़ाइदा नुक़सान थिया उहे बि हाणे तव्हां पाण सुञाणे सघो था। पर पोइ वरी हिकिड़ी ॿई आफ़त अचे, न रुगो सिंध ते पर दुनिया ते वारिद थी, उहा ई लिबरल इकानमी, लिबरल पॉलिटिक्स ऐं नियो लिबरल इकानमी, नियो लिबरल पॉलिटिक्स ऐं नियो लिबरल वर्ल्ड ऑर्डर। ऐं उन सां गॾोगॾु वरी इंटरनेट बि अची वई, टेक्नोलॉजी अची वई, साईं सिलिकॉन वैली वारा बादशाह बि अची विया जेके पिया सोचनि त असीं त हाणे दुनिया जा वारिस थी विया आहियूं, दुनिया खे असीं हलाए सघूं था। हिकिड़ी दुनिया हिकिड़ी एॾी त बैलिस्टिक रफ़्तार वारी अचे वारिद थी आहे, जंहिं असांजूं मतियूं मुंझाए छॾियूं। हाणे किताब में छा छा आहे? हीअ किताब आहे हिकिड़े क़िस्म जी नेविगेशन टूल, हाउ टू डील विद द न्यू वर्ल्ड एंड टू हैव सर्वाइवल विथ डिग्निटी। न, तव्हां हिन में छा नई दुनिया सां मोह ॾियण ऐं उन में हिन जो जेको इसेंस आहे उहो आहे त नौजवान खे जेको आहे सो मोस्ट मॉडर्न, मोस्ट साइंटिफिक, पोस्ट मॉडर्न वर्ल्ड व्यू खपे, ॼाण खपे इल्मी त हीअ दुनिया कहिड़े तरीक़े सां पई हले ऐं हलाई वञे ऐं उन में नेविगेट कीअं कजे। हिन सॼी ॻाल्हि जो मावर आहे तव्हांजो वर्ल्ड व्यू, छाकाणि त उन वर्ल्ड व्यू खां सवाइ तव्हांखे जेकॾहिं सुध न आहे त इहा दुनिया कहिड़ो जानवर आहे, त उन में नेविगेट तव्हां कीअं कंदव, इहो आहे उनजी थीम। उन में जेको तव्हांजो हथियार आहे उहो आहे इल्मु।
knowledge is power ऐं clarity of knowledge is more powerful. हाणे उन में तव्हांजो जेकॾहिं वर्ल्ड व्यू ठही वियो त हाणे उन वर्ल्ड व्यू खे सिंध में कीअं राइज कजे, सिंध खे कीअं नॉलेज सोसाइटी ठाहिजे, उन जा मूं 5 नुक़्ता ॾिना आहिनि. त नुक़्तो हिकिड़ो आहे मीडियम आहे टेक्नोलॉजी ऐं मीन्स आहे कनेक्टिविटी, जेके तव्हांखे नेटवर्किंग मिली वई आहे जो तव्हां कंहिं बि माण्हू सां कनेक्ट थी सघो था. टियों आहे मैसेज आहे कीअं नॉलेज शेयरिंग थिए. चौथों आहे त तव्हांजो जेको मैकेनिज़म आहे उहो आहे इंडिविजुअल ऐं मिरेकल आहे त तव्हांजी ॼाण ऐं सुध ऐं वर्ल्ड व्यू छा थो ठहे. सो ही किताबु आहे मजमूओ, हिकिड़ी इंसाइक्लोपीडिया में ठाही आहे. गुज़िरियल 30 सालनि में जेके जदीद कोर्सिस पढ़ाया था वञनि, जेके मार्केट में आंदा विया आहिनि, जेके बहितरीनु उस्ताद बहितरीनु कोर्स पढ़ाए सघनि था, उन्हनि जा 550 खनि हिन जी इंसाइक्लोपीडिया हिन में आहे. ऐं 50 सालनि जा जेके बेस्ट सेलर ऐं क्लासिक किताब आहिनि उन्हनि जो इख़्तिसार आहे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जो. इहो माण्हू किताब पढ़नि कीअं साईं, किथां पढ़नि? हिन तमामु सिंपल आहे. हिन जी मां PDF ॾींदुसि जेका दोस्तनि सां शेयर कंदुसि, पर उन खां बि जेको हिकिड़ो नुस्ख़ो जेको दोस्तनि सां मां शेयर करणु चाहियां थो त किताब पढ़णु माना दोस्तनि सम्झंदा हाणे किताब पढ़िजे माना वठिजे, वरी एॾा किताब कीअं वठिबा, कीअं पढ़ंदा, कीअं पढ़िबा. नॉलेज डेमोक्रेटाइज़ थियो आहे. नॉलेज तव्हांजी फिंगर टिप्स ते आहे. नॉलेज इज़ रेडी टू रीच यू. तव्हां रुगो उनखे अलाउ कयो टू रीच यू. उहो कीअं कयो? तव्हां कंहिं बि किताब जो नालो, उनजो ऑथर ऐं 3 लफ़्ज़ विझो रिव्यूज़, त उनजी सिनॉप्सिस अची वेंदी, ऑथर जी इंट्रोडक्शन अची वेंदी. ऐं रिव्यूज़ में यूनिवर्सिटी जा वॾा वॾा स्कॉलर, गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, वाशिंगटन पोस्ट, उन्हनि जा एनालिस्ट उन्हनि किताब जो रिव्यू तव्हांखे ॿुधाईंदा. ऐं तव्हां हिकिड़े अधु मुने कलाक में खन में उन किताब खां एतिरो त वाक़ुफ़ु थी वेंदव जो पोइ तव्हांजी दिलि चवे त किताब वठां या न वठां, तव्हांजी मर्ज़ी आहे. पर तव्हांजी ॼाण काफ़ी हद ताईं बहितर थींदी. ऐं अहिड़ा किताब तव्हां जेकॾहिं हिकिड़ो महीनो हिकिड़े किताब ते कयो, हिकिड़े महीने में तव्हां 200 किताब पढ़ी वञो, त उन में तव्हांजो जेको कलेक्टिव इंफॉर्मेशन जेका आहे, पोइ उहो नॉलेज जेको आहे उहो वरी हिकिड़ी नई सूरत इख़्तियार कंदो. कहिड़ी? त नॉलेज इज़ नॉट ओनली पावर, क्लैरिटी ऑफ नॉलेज इज़ मोर पावरफुल, पर नॉलेज विल नाउ बिकम एन एनर्जी. उहो तव्हांखे फ्यूल अपलिफ्ट फ्यूल उहो अपलिफ्ट ऐं स्टिमुलेट कंदो टू कनेक्ट द डॉट्स. ऐं जॾहिं तव्हां कनेक्ट डॉट्स कंदो त तव्हांजो वर्ल्ड व्यू कुझु बतरजीज बहितर थींदो. अहिड़े क़िस्म जी अपॉर्चुनिटी जेका असांखे मिली आहे, असां त ॾींहं जे हेठां बि किताब पढ़िया. साईं ॿिए किताब में छा आहे साईं? ॿिए किताब में ॿियो किताब त हाणे असांजी पंहिंजी जेका सिंध जी सुरहाण आहे सो आहे शाह लतीफ़. लतीफ़ जो इंसान ऐं इंसानियत जो लतीफ़, हीउ जेको तव्हां लिखियो आहे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त लतीफ़ जे इंसान ऐं जदीद इंसान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? उहो इहो ई फ़र्क़ु आहे जेको मूं अर्ज़ु कयो तव्हांखे, त जेको कामयाबु तरीन पोस्ट मॉडर्न वर्ल्ड खे नेविगेट करे सघे थो उहो त तमामु कामयाबु इंसानु थियो, पर कामिल इंसानु जेको आहे उहो सिविलाइज़्ड हूंदो. ऐं समाजी जानवर जेको आहे उहो सुठे समाज उहो लाइ ॾाका ॿिया ॿिया आहे. ह्यूमैनिटीज़ जेका आहे उन खां सवाइ तव्हां प्रोफेशनल इंफॉर्मेशन वठी, नौकिरी वठी, इकोनॉमिकली स्टेबल थी वियो, ठीकु आहे, पर ह्यूमैनिटीज़ जी तव्हांखे इंफॉर्मेशन ई कान्हे का. माना शाह साईं जो जेको इंसानु आहे उहो इहे सभु शयूं उहो इंसानियत ऐं जिदत जे पासे आहे. सभु शयूं ऐं जेको कॉर्पोरेट जो इंसानु आहे उहो उन जो उन तहज़ीब, तारीख़ ऐं वतन सां वास्तो न आहे. इंसानियत जे घणनि शयुनि सां वास्तो न आहे.
हाणे जेसि ताईं असांजो सिंधी उन लेवल जो सिंधी असीं पैदा न कंदासीं त इहो असीं जदीद सिटीज़न कॉर्पोरेशन सिटीज़न पैदा करे पिया विञाईंदासीं पिया, उन देवता जे ॾाढो बलिदान ॾींदासीं पिया ॾियूं। भला डॉक्टर साहिबु हिकिड़ो आख़िरी सुवाल थो तव्हां खां पुछां, अवां अमेरिकी सिंधी आहियो, चई सघां थो न? अमेरिकी सिंधी आहियूं, बिल्कुलु आहे। सही आहे? हा, बिल्कुलु। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त अमेरिका में उते जेके सुठे नमूने सेटल थियल ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारनि था माण्हू, उन्हनि खे सिंध में छा छा करणु खपे ऐं उहो असांखे हिकिड़े ऑर्गेनाइज़्ड वे में नज़र नथो अचे, जंहिंमें असांखे ख़बर पए त साना या अमेरिकी सिंधी या उन्हनि जी का तनज़ीम या हिते का उन्हनि जे मार्फत को कमु थींदो हुजे, ईअं छो न आहे? उन जो सबबु आहे त इहे जेकी अपॉर्चुनिटी जेका असीं ख़्वाहिश रखूं था, उन अपॉर्चुनिटीज़ में ख़ुदि हिकिड़ो मेटामॉर्फोसिस आयो आहे, ऐं उहो गज़ब जो मेटामॉर्फोसिस इहो आयो आहे। अॻे ईअं हूंदो त मिसाल जी ॻाल्हि आहे, इस्पताल में कमु कयां थो, यूनिवर्सिटी में आहियां, ऐं को इतफ़ाक़नि मुंहिंजो को सिंधी या वक़ुफ़कार या पाकिस्तानी मिलियो त उन जे मुतलिक़ ऐं जेके चूंड करण वारा उस्ताद हुआ उन्हनि खे चई सघियुसि त बाबा हिनखे बि कंसीडर कयो। हाणे इहा हर शइ अची वई आहे कंप्यूटर जे हथ में ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो। राति मुंहिंजी मुलाक़ात थी असांजे तमामु दिलि घुरियो दोस्त डॉक्टर मोहम्मद अली शेख साहिब जी न्याणी जी शादी हुई उते। हिकिड़ो बिलाल संदन गहरो दोस्त आहे वाशिंगटन DC जो, उहो बि आयल हो उन जे फ़र्ज़नि जे मुतलिक़, छाकाणि उहो लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स में पढ़े थो। केरु? डॉक्टर इम्तियाज़ शेख जो फ़र्ज़ंद। जी जी जी। हा, उनजो पुटु लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मां ग्रेजुएट हींअर थिए पियो थो। त उन खां पुछोसि त बाबा हाणे दग ॾेखार त हिन जी एम्प्लॉयमेंट कीअं थिए, त हुन चयो त हाणे इहे दग बग सभु चेंज थी विया, हाणे छा थींदो त तव्हां पहिरियों त हिन जी क्वालिफिकेशन ते तव्हां ॾिसो त तव्हां कहिड़े जॉब जी घुर्ज कयो था, उन जॉब जी CV ठाहिणी पवंदी। वरी जेकॾहिं को अल्टरनेटिव जॉब तव्हांखे आहे त उनजे लाइ वरी नई CV ठाहिणी पवंदी, छाकाणि त सभु CV वञनि थियूं कंप्यूटर वटि। उहो कंप्यूटर पिकअप थो करे जेके हुन जी कम जूं ॻाल्हियूं आहिनि, उहो कंप्यूटर जे पिक कंदो, जेकॾहिं पिक न कंदो त स्पिट आउट करे छॾींदो। उहो माण्हूअ जे हथ में अञा अचनि ई कोन थियूं। त अर्ज़ु आहे त इहे अपॉर्चुनिटी जेके आहिनि उन्हनि में एॾो मेटामॉर्फोसिस आयो आहे गज़ब जो, ऐं असांजी चैलेंज एॾी वॾी थी वई आहे जो असांखे हींअर निहायत वॾी लेवल जी ख़बरदारी जी ज़रूरत आहे जो कॉम्पिटिटिव वर्ल्ड में असीं अची सघूं, न त पोइ हिते रहिजी वेंदासीं। त असांखे न रुॻो समाजी ऐं ह्यूमैनिटीज़ ऐं कामिल इंसान वारियूं ॻाल्हियुनि ते सिंध सां जोड़ण जी ॻाल्हियूं बि करणु घुरिजनि, पर रुॻो उते कॉर्पोरेट वर्ल्ड जो कामयाबु तरीन इंडिविजुअल थियण जे लाइ बि जेके जदीद क़िस्म जा वरवकड़ आहिनि, उन्हनि वरवकड़नि खां डेली चेंजिस जेके अचनि थियूं उन्हनि खां वाक़ुफ़ु थियणो पवंदो। भला मां जेतिरी ॻाल्हि सम्झी आहे, अवां चाहियो था त जदीद ऐं क़दीम जो मिलाप थिए, या अञा ॿियो लफ़्ज़ चवां, अवां चाहियो था त ही जेका अॼु जी टेक्नोलॉजी जी दुनिया आहे उन में माणपो बि शामिलु कजे। हाणे जेकॾहिं माण्हूअ में माणपो न हूंदो ऐं शामिलु न कंदव त इंसान थियण त अञा अॻियो पंदा, माण्हू ई कोन थियो। माण्हू, माणपो, इंसान, इंसानियत इहे जे न थियो ऐं हिकिड़ो पैसनि कमाइण वारी मशीन या हिकिड़ो जानवर थी वियो, मर्ज़ी आहे हुनजी, पर अणपूरो अधूरो रहिजी वियो। त इहा अधूरो जेको कमु आहे, हाणे उन जो तरी पोइ रेफर कंदासीं आकाश अंसारी साहिब खे, त असांखे ॿुधाए त भई अधूरो कीअं रहिजी वियो। हा, त हाणे इहे त ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो ॿियो इख़्तिसार सां मां हिकिड़ो पेश कंदुसि। जामी चांडे साहिबु हिकिड़ो आर्टिकल लिखियो आहे जेको मूं हुन पंहिंजे किताब में ॾिनो आहे, त सिंध जो आईंदो कॾहिं ईंदो। उन में उन
7 नुक़्ता ॿुधाया आहिनि त उहे 7 नुक़्ता जेकॾहिं असां अपनायूं त उहो आईंदा सिंध जो आईंदो असांजे दायरे में अची वेंदो। उन में पहिरियों वेपन आहे तव्हांजो इल्मु, रुॻो इंफॉर्मेशन न, छाकाणि त हींअर साबित थियो आहे, एल्विन टोफलर जेके फ्यूचरिस्ट आहिनि उन्हनि ॿुधायो आहे त जेका पावर शिफ्ट थी आहे दुनिया में, उन में लैंड, लेबर ऐं कैपिटल माना पैसो ऐं इंफॉर्मेशन एज खां हींअर दुनिया ट्रांसेंड थी नॉलेज वर्ल्ड में नॉलेज इकॉनमी पई वञे। त जेकॾहिं उहो जदीद हथियार नॉलेज वारो तव्हां जेकॾहिं हथु न कंदव त तव्हां पोइ हथियार तव्हां वटि कोन्हनि के हलो। ॿी ॻाल्हि त टेक्नोलॉजिकल नो हाउ हुजणु घुरिजे। टी ॻाल्हि त तव्हां जेसिताईं इदारा न ठाहींदव ऐं इदारनि जे वसीले पंहिंजे माण्हुनि खे न गॾींदव ऐं अकेला जंगल में मोरना चा थियो था त भली थियो, पर तव्हां समाजी इंसान कोन थींदव। चौथी ॻाल्हि आहे त तव्हां जेसिताईं पंहिंजे माशरे में समाज में ह्यूमन डेवलपमेंट जा तरीक़ेकार ऐं इदारा न हूंदा जिन में सिहत, तालीम ऐं माइंड डेवलपमेंट जा अपॉर्चुनिटीज़ क़ाइमु न कंदव त बि ॻाल्हि तव्हांजी पूरी आईंदा में तव्हां शामिलु न थींदव। चौथी ॻाल्हि त दुनिया हींअर ग्लोबल सिविल सोसाइटी जे मेकिंग में आहे, ठाहिण में आहे, उन धारे में शामिलु थियो। हींअर तव्हां सिंधी या पाकिस्तानी सिंधी कोन आहियो, तव्हां ग्लोबल सिंधी आहियो। उन ग्लोबल सिविल सोसाइटी में शामिलु थियो ऐं उन ग्लोबल सिविल सोसाइटी में जेके असांजा इंसानी गुण आहिनि, लतीफ़ जा कामिल आहिनि, उहे तव्हां पंहिंजा पाण पंहिंजी पोटली खणी उते पहुचो। तव्हां जेको आहे सो बेसरो सामान कोन आहियो। ऐं आख़िर में असांजी पंहिंजी सिंध में जेसिताईं इहे जदीद हथियारनि जी मुरविज खे राइज करण जे लाइ तंज़ीमी ऐं वॾे पैमाने ते मुहिम हलाए सभिनी खे उन्हनि सां जाॻाइण जी कोशिशि न कंदासीं त असांजियूं कोशिशूं अणपूरियूं रही थींदियूं, अधूरियूं थींदियूं। बसि पोइ हाणे जीअं लतीफ़ चएसि। डॉक्टर साहिबु अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। लीडर टीवी जा हिकु दफ़ो ॿीहर साईं आऊं हिकिड़ी कमेंट चवण खां सवाइ ॿई ॻाल्हि पूरी न कंदुसि। हींअर इतफ़ाक़ सां मुंहिंजो क़िस्मत सां शामिलु थियुसि अचे सिंध लिटरेचर फेस्टिवल में, ऐं उनजे मुतालिक़ दुश्मननि हींअर जेको कुझु लिखियो आहे मुसबित नमूने सां त तव्हांजो को हिकिड़ो जादुई नमूने वारो कावश करे ऐं हिकिड़ो उत्साह पैदा कयो आहे, हिकिड़ी महिनत कई आहे, उनजे लाइ तव्हांखे जस हुजे। उहो आऊं त केतिरो ॻाल्हाईंदुसि, पर हाणे ॿिया बि नोटिस वठणु शुरू कयो अथनि ऐं ज़बरदस्त प्रोग्राम हो 3 ॾींहंनि जो हिकिड़ो सम्झो त उत्साहींदड़ ऐं इल्मी, ऐं इहो 6हों तव्हांजो प्रोग्राम हो, 6हों साल हो। अॻिते बि तव्हां हिनखे वधाईंदा रहंदा, उन लाइ तव्हांखे जस हुजे, मुबारक हुजे। लीडर टीवी जे पारां अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, ही हुआ जनाब डॉक्टर मिठल वकासी साहब ऐं अमरीकी सिंधी, ऐं हुनजे दिलि में सिंध उनजी दिलि जी धड़कण सां गॾु उहा सिंध बि उनजी धड़कंदी आहे। ऐं हू चाहे थो त सिंधियुनि में माण्हू बि हुजे, हू चाहे थो सिंधी टेक्नोलॉजी में बि भड़ हुजनि, हू चाहे थो त जॾहिं दुनिया आलमी तौरु फ़ैसिला थी करे त पोइ सिंधियुनि खे बि आलमी तौरु अॻिते वधिणो पवंदो। असांजूं ॻाल्हियूं अव्हांखे कीअं लॻियूं, डॉक्टर मिठल वकासी साहिब जूं ॻाल्हियूं अव्हांखे कीअं लॻियूं? ऐं वेंदे वेंदे अव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त जंहिं टेक्नोलॉजी जे हवाले सां असां किताबु सहेड़ियो आहे, इहो तव्हांखे जल्दी असां लीडर टीवी जे मार्फत सॼी दुनिया में पहुचाईंदासीं, ऐं जिन जिन खे बि खपंदी उनजी PDF जी कापी उहा पिणु तव्हांखे मिली वेंदी। अव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु, अव्हांजी हिकु दफ़ो वॾी महिरबानी। दिलि जी गहराइनि सां शुक्रिया।